इबादत कई, उनजी पूॼा कई। यहूदियुनि नसारनि में इहा ग़लती हुई। मक़सदु असली इहा त को ख़ासि मकान या को ख़ासि अहिड़ो आदमी जेको इन तरह सां रखियलु हुजे, उन जी ताईन करे पोइ अलाह जी इबादत कजे ऐं महबत उनखे बणाइजे जा इबादत जी, इहो ग़लति आहे। इहो सुवाल करणु अहिड़े क़िस्म जो ग़लति आहे जीअं अंबिया किराम खां अहिड़ो क़िस्म जो सुवाल कजे त चङो भला तव्हां असांजे ख़ुदा ॻाल्हायो आहे त असां सां छो थो ॻाल्हाए। इबादत गाह ख़ासि मुक़ररु करणु कंहिं इंसान जे अंदरि जीअं ग़लति आहे, ईअं इहो सुवाल करणो त अलाह ताला असां सां छो थो ॻाल्हाए, इहो बि ग़लति आहे। माना पंहिंजे लाइ एॾो मक़ाम ऐं हुब जो दर्जो मुंतख़ब कनि था त जीअं रब असां सां ॻाल्हाए ऐं असां बि रब ताला वटि अहिड़ा ई मक़बूल हुजूं जीअं अंबिया किराम मक़बूल हूंदा आहिनि, इहो बि ग़लति आहे। क़ाल लज़ीन ला यअलमून, जेके कुझु नथा ॼाणनि उहे था चवनि लौला युकल्लिमुना, छो त अलाह सां ॻाल्हाए। आयत या का असांजी निशानी अचे हा कज़ालिक क़ाल लज़ीन मिन क़ब्लिहिम, अलाह ताला त अॻियां बि ईअं कयो मिस्र क़ौलिहिम तशाबहत क़ुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं हिननि जूं दिलियूं पाण में मुशाबिह आहिनि। मालूम थियो त बातिल पुराणो बातिल नओं हिकु तरफ़ हूंदो आहे, हिन में फ़र्क़ु न हूंदो आहे। तोड़े विच में सदियूं गुज़री वञनि, ॻाल्हि साॻी रहंदी। क़द बय्यनल आयात लिक़ौमिन युक़िनून, इहे आयतूं असां ॿुधायूं आहिनि यकीन वारनि जे लाइ। यहूदियुनि खे जॾहिं दावत ॾिबी तॾहिं केतिरियूं ॻाल्हियूं कंदा। तव्हां हिकिड़े बातिल फिरके वारे खे दावत जॾहिं ॾींदो त हू पंहिंजे कुफर जूं ॻाल्हियूं शुरू करे ॾींदो, हक़ जी दावत खे परेशान करण जे लाइ। इहो हिकिड़ो पुराणो तरीक़ो आहे। जॾहिं तव्हां बातिल फिरके वारे माण्हू सां ॻाल्हाईंदो त हिकदमि पंहिंजे कुफर जूं ॻाल्हियूं शुरू कंदो, मतिलबु इहा आहे हक़ खे फिसलाए छॾे। अलाह तबारक व तआला यहूदियुनि जे इन क़िस्म जे सुवालात खे ऐं रस्मनि खे ऐं रवाजनि खे ख़तमु करे छॾियो। ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए थो त तूं बशीर आहे नज़ीर आहे, तुंहिंजे तबलीग जो तरीक़ो इहो हुजे। बेफ़रमानी जा नताइज ॿुधाए, फर्म बरदारी जी बिशारत ॾे। बसि इन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कंदव त तव्हां सां को बि अटकंदो न, मुक़ाबिलो न कंदो। तबलीग जो तरीक़ो अलाह ताला ॿुधाए थो त इहो आहे। रसूल जॾहिं अहिड़े क़िस्म जे माण्हुनि सां तालुक़ु रखे, गुफ़्तगू करे, त पोइ उन्हनि खे इंज़ार ऐं तबशीर जे वाक़ियात सां शुरू कराए। पोइ जेके मञींदा से बची वेंदा, जे न मञींदा त उहे हुनजे बारे में नबीअ खे अलाह ताला फरमाए थो असां बेफ़रमाननि जे बारे में न पुछंदासीं त हाणे इहे बेफ़रमान तुंहिंजे गिले आहे, तो हिनखे हिदायत हक़ ते छो न आंदो। इन अरसलनाक बिलहक़ बशीर ऐं नज़ीर आहे, असां तोखे हक़ सां बशीर ऐं नज़ीर करे मोकिलियो। वला तुसल अन असहाबिल जहीम, तूं जहन्नम वारनि जे बारे में तोखां पुछा न थींदी। बाक़ी यहूदी नसारनि खे राज़ी करण जो बंदोबस्तु कजे, राज़ी थी पवनि। तूं जन्नत जी ख़ुशख़बरी हुननि खे ॾे या जहन्नम खां टेजारे, राज़ी न थींदा। राज़ी थियण जो सिर्फ़ु हिकिड़ो तरीक़ो आहे। हे बातिल फिरका राज़ी तॾहिं थींदा जॾहिं कंहिं खे बि पंहिंजे मज़हब में आणनि पोइ राज़ी। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुल्क़ अज़ीम जा साहिब आहिनि, इन करे अला ख़ुल्क़ नज़ीर। मगर इहे इन ख़ुल्क़ अज़ीम खां एतिरो रंजनि, जेको बशीर पिया, जेको नज़ीर पिया। वलन तर्ज़ा अंकल यहूद व नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम, जेसिताईं तूं हुनजे दीन जे ताबिअ थिए तेसिताईं हरगिज़ राज़ी न थींदा। हालांकि मिलत ग़लति आहे। तव्हां जाचे ॾिसो हिन वक़्तु में त यहूदी असांजे मुल्क सां तालुक़ु रखनि, नसारा असांजे मुल्क सां तालुक़ु रखनि, पंहिंजा इमदाद मोकिलनि था, पंहिंजी तहज़ीब मोकिलनि था, पंहिंजी तालीम मोकिलनि था, पंहिंजा सामान मोकिलनि था, मुआहिदा कनि था। इहे सभु ॻाल्हियूं हिननि सां आहिनि, इहे रज़ा खां सवाइ न आहिनि। यहूदी नसारा अलाह ताला नबीअ खे फरमाए थो तेसिताईं तोखां राज़ी न थींदा। हालांकि ख़ुल्क़ अज़ीम जो साईं, अज़ीम शख़्सियत आहे, उन खां नथा राज़ी थियनि जेसिताईं उहो यहूदी बणिजे या नसारो बणिजे। मालूम थियो त यहूदी न राज़ी थींदो सवाइ यहूदीअ करण जे, नसारो राज़ी न थींदो सवाइ नसारे बणाइण जे। असांखां यहूदी नसारा राज़ी आहिनि, असांजे मुल्क खां, असांजे मिलत खां, असांजे हिन क़ौम खां। असां वटि जेके ॻाल्हियूं हलनि थियूं उन्हनि सभिनी खां, कोर्टुनि खां, जजनि खां, आफीसनि खां, सभिनी शयुनि खां, हुकूमत खां, कामरनि खां, इहे यहूदी नसारा आहिनि सभु ताईं। क़ुर जे फतवा सां सम्झ में थो अचे, असांजा मथे खां वठी हेठि ताईं उहे सभु यहूदी। जो अलाह ताला हद ॿुधाई आहे त यहूदी नसारो राज़ी न थींदो
जेसिताईं रसूल तूं हुननि जी मिलत जो ताबे थिए। रसूल जहिड़ी शख़्सियत खां नथा राज़ी थियनि सवाइ हिन ताबेदारी जे। हे जो असांजे मुल्क में असांजे माण्हुनि खां राज़ी थियनि चइबो त हे हुजनि नज़ारा आहिनि। कुल इन हुदल्लाह हुअल हुदा, इहा हिदायत अलाह जी आहे जेका हिदायत सिधो रस्तो आहे। जंहिं इहा दावत तबलीग ॾिनी आहे, हुकुम ॿुधायो आहे, तंहिं करे हिन में मुंहिंजी ताबेदारी करियो। अलाह ताला फरमाए थो त हिन जो असुलु चवणु न वठजांइ। जेकर तूं हिननि जे नफ़्सानी ख़्वाहिशनि जे ताबे थिए, हे इल्म बि तो वटि अची चुको आहे क़ुर जो, मालक मिन अल्लाह में वली जी वला नसीब, पोइ अलाह तबारक व तआला खां तोखे छॾाईंदड़ न हूंदो, न की मददगार हूंदो, न की को हिमायत करण वारो हूंदो। अलज़ीन आतैनाहुमुल किताब, जिन खे असां किताब ॾिनो आहे, यतलूनहु पढ़नि था, हक़ तिलावती पूरो पढ़नि था, युमिनून बिही ईमान आणनि था, मैं यकफुरु जेके वरी कुफर था कनि फौलाइकुमुल ख़ासिरून, उहे नुक़सान में आहिनि, उहे ख़ुसरान में आहिनि। हिते अलाह तबारक व तआला बनी इसराईल खे इहो ख़िताब थो करे ऐं पंहिंजो इहसान यादि ॾियारे हुननि खे मुतवजो थो करे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी वरी उन्हनि खे तजदीद करे तबलीग जी ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ॾांहुं मुतवजो थो करे, जंहिं दीन जे इंतज़ार में समय वरिया गुज़ारिया अथनि ऐं हाणे भाॼी
हिकिड़ो हुकुम ॾेई हुनखे रद्द कजे माना इहो हुकुम न ॾियणो हो न ऐं इन जी ख़बर पए हा त जेकर चोॾिजे हा हुकुम इहो आहे मोतज़िलनि जो ख़्यालु ॻाल्हि ईअं न आहे तबीब हिकिड़ो मरीज़ खे दवा थो ॾिए हुन मर्ज़ में इफ़ाक़ो ऐं दवा जी मुदत एतिरी हुई वरी मटाए दवा ॿी थो ॾे वरी वधीक फ़ाइदो थो थिए वरी ॿ टे ॾींहं दवा हलाए हुनखे बदिलाए थो पोइ वरी मरीज़ ख़ुशि थी थो हाणे पहिरीं दवा पोइ ॿी दवा पोइ टी दवा इहो न सफ़ा इहो जो उसूल आहे त तबो ऐं मिज़ाज शख़्स जी हुजे या क़ौम जी हुजे जेतिरो जहिड़े क़िस्म जो हक़ु घुरे इलाज घुरे उहो कजे कजे हिन जी माना हकीम जी हिकमत हूंदी आहे हकीम जी बेसब्री न आहे तंहिं करे नसफ़ फितरी शइ जिन माण्हुनि नसफ़ खे हिन कबाहत सां पेश कयो आहे उन्हनि फितरी उसूल खे न ॼातो आहे इहो हिकिड़ो मसइलो जेको मां पेश कयो नसफ़ जे ताईद में बाक़ी रहियो सुवाल क़ुर पाक में अहकाम केतिरा नसफ़ थिया आहिनि उन नसफ़ थियल अहकामनि जी फ़हिरिस्त आहे तफ़सीरनि में ऐं उहा तब्दील रब तबारक व तआला जेका कई आहे सो फरमाए थो माननि खे मिलाए त उन्हनि जा नात बि ख़ैरनि में न असां उन जहिड़ो हुकुम आणींदा आहियूं या उन खां बि इफ़ाक़ियत में वधीक हूंदो आहे नसफ़ मुल्क जो नसफ़ कानून जो नसफ़ हुकुम जो नसफ़ दीन जो हिंदुस्तान में मुसलमाननि जी हुकूमत हुई ऐं उहा हुकूमत मुसलमाननि जी 800 वरे हली फतह खां बाद जॾहिं 20 सदी में फतह थी हुन खां बाद जेकी हुकूमत हली ऐं जेकी हलंदी आहे पोइ हिंदुस्तान में अहिड़े क़िस्म जा हालात पैदा थिया जंहिंमें अंग्रेज़ दख़ीलकार बणिया लताइफ़ुल हियल सां उन्हनि हुकूमत ते कब्ज़ो कयो अकबर बादशाह खां पोइ 6 जाइ नशीन आया पर रस्ते रस्ते इन ख़ानदान मज़ा होल ख़ानदान मज़ा हुकूमत ख़तम थी वई मग़रिबी हुकूमतूं आयूं सरमाएदारी निज़ाम जी वाग हथ में रखी ऐं मुल्क खे कब्ज़ो कयो हिंदुस्तान इस्लाम जे हुकूमत खां मुस्लमान जे कब्ज़े खां बेनसीब थी वियो इन में हिकु सदी गुज़री वई पोइ मुसलमाननि कोशिश कई त मुल्क खे आज़ाद कजे ऐं उन में इहो इज़त जो मसइलो मुसलमाननि महसूस कयो मुसलमान ग़ुलाम न थींदो आहे उलमा किराम इन में पेश हुआ हज़रत हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की हज़रत मौलाना मोहम्मद कासिम साहब नानकरी इहे माण्हू अॻवान हुया इन काफ़िले जा लश्कर कशी थी अंग्रेज़नि सां जंगियूं थियूं पर एॾी वॾी हुकूमत सां कीअं जंग करे सघिजे इहो हक़ीक़त में हुननि हिकिड़ो मिसाल छॾियो आहे पोयनि जे लाइ असां जंग कई जेका इंतिहाई जज़्बात जे बुनियाद ते हुई पर उन जंग में ॾिठो वियो त माण्हुनि माराइण खां सवाइ बि कुझु न थियो फतह न थी सघी
कब्ज़ो करे वेई, उन्हनि जा असलिहा जदीद बनस्बत उन्हनि जो लश्कर कशी निज़ाम फौजी पोइ इहे उलमा इकराम मुतवजो थिया वरी तदरीस ऐं तालीम ॾांहुं। देवबंद जे मदरसे जो बुनियादु पियो, उन में तालीम थी, उलूम नक़ली उन्हनि खे महफ़ूज़ कयो। एतिरे क़दुरु जो हिकिड़ो अंग्रेज़ चए थो त मां देवबंद में घुमण वियुसि, उते ॾिठुमि त शागिर्द वेठा पढ़नि, भेरा ॾियनि, जाग्राफी खे, आलजबरा खे ऐं अरब मुतनासिबा जहिड़ा बहस ऐं ॿिए पासे जे उकलेदस मुसलत जे वजूद ते दलालत जा दलील क़ाइमु करणु, अहिड़ो हिकिड़ो बरजुस्तगी ऐं चुस्तीअ सां वेठा बयानु कनि जेकी असांजे तालीमी इदारनि में अहिड़े क़िस्म जो को बि निज़ाम कोन्हे जेतिरो ॾिसण में आयो। माना तालीम खां हुननि अंग्रेज़नि खे मरूब बणायो ऐं अहिड़ा माण्हू पैदा कनि जेके इंतिहाई फाज़िल हुआ पंहिंजे दीन मज़हब में उसूल में। पोइ हिननि जमात तयारु कई। उन जमात जो मक़सदु हुयो हिकु तरफ़ मुल्क में आज़ादी जो मुताहिदो ऐं ॿिए तरफ़ अंदरून खे मुल्क सां मुआहिदो करे उतां क़ुवत हासिल करे, जा मुस्लमाननि जी हुकूमत हुजे क़ुवत हासिल करे मुल्क ते कब्ज़ो कराइणो, मुरासिलात खे हिकु वक़्तु रोड़े ॿी ताक़त आणे वक़्त जे मुल्क जे हाकमनि ते कब्ज़ो करे इलाही हुकूमत क़ाइमु करण जो निज़ाम, इन में तुर्क हथ वठायो। तारीख़ मुक़ररु थियल हुई, मगर उहा तारीख़ किन सबनि जे करे ज़ाहिर थी पई। रूमाल हुया जिन में मज़मून ईंदो हो मुख़्तलिफ़ क़िस्म जो, उन्हनि में अहिड़ा अखर हो जिन में लिखियल हूंदा। रूमाल जिते कंहिं अंदरि सिगल गतरीअ में, खीसे में, गितरीअ में, अहिड़े नमूने रूमाल हिते पसंदि आहे। ख़ासि तारीख़ जा अचणी हुई, उन ख़ासि तारीख़ जी ॻाल्हि हिकिड़े बुज़ुर्ग पंहिंजे भाउ सां कई। इहो बुज़ुर्ग असांजे जमात भाउ जो सियाही हो, उन अंग्रेज़नि खे ॿुधायो। नतीजो निकितो त उन असांजे उलमा ते किन ते मौत जी फतवा, किन ते गिरफ़्तारी जी वाक़ थी वियो। उन ऐन मौक़े में हज़रत मौलाना शेख रहमतुल्लाह अलैह मके मुकर्रम मदीना मुनव्वरा में आहे। मौलाना मदीना मुनव्वरा मौलाना उबैदुल्लाह सिंधी ख़्याल से अमर रहमतुल्लाह अलैह रूपोश करे हितां कढी छॾियो, कोयटा जे ज़रिए रस्ते सां ईअं निकिरंदो ज़ियारत परते रूस वियो। इहो हिकिड़ो दौर हो जेको ईअं जारी हो। बहरहाल तहरीक आज़ादी हली रही, हिंदुनि असां सां इन हमवतनियत जे करे साथ ॾिनो, मुल्की क़ुवत असांजी अमवार थी वई। अंग्रेज़नि बि कोशिशि कई त को अहिड़ो सियासी इदारो, तालीमी इदारो रखूं जेको मुस्लमाननि जे नज़रिए खे बि टोड़े ऐं असांजी तारीफ़ करे। सर सैयद अहमद नाले हिकिड़ो शख़्स हो, हुनखे अलीगढ़ में कॉलेज विझण जो हुकुम कयऊं। उन अंग्रेज़ी तालीमी इदारो खोलियो। उन में नाले मातर इस्लामी गाॾियूं हुयूं। बहरहाल उहो देवबंद जे मुक़ाबिले में हिकिड़ो इदारो हुयो। ॿिए पासे ॾे हुननि पैसा ॾोकड़ ॾेई शहर कराई घरेलू हज़रात खे, त जीअं उहे बि फतवा जे लिहाज़ खां मुखालफ़त कनि। तालीम जे लिहाज़ खां इदारो अलीगढ़ जो, फतवा जे लिहाज़
अंग्रेज़ी अहिड़ी तरह सां इल्मी मुक़ाबिलो थियो। पोइ अॻिते हली नवाब सिद्दीक़ हसन खान खे बि उन्हनि परवानो ॾिनो ऐं उनजी जमात मंज़ूर कराई। अहल हदीस जो वजूद बि करी पियो। बहरहाल इहे हिकिड़ा अंग्रेज़ी शोशा हिन जमात ऐं हक़ दीन जे मुक़ाबले में ऐं हक़ थींदी रही। इहे माण्हू आहिस्ते आहिस्ते मोटी आया, केतिरा वफ़ात करे विया, कारे पाणी ॾे विया। मौलाना शेख अहमद साहिब जिन खे बि तमामु घणियूं तकलीफ़ूं पहुचायूं, आख़िरी उमिरि में उहो बि छुटी आया। मौलाना उबैदुल्लाह सिंधी बि पोइ मोटी आयो पाकिस्तान खां 2 साल अॻु में। बहरहाल उहो दौर गुज़री वियो, आज़ादी मुयसर ईअं न थी सघी। इहो हिकिड़ो वॾो वाक़ियो सामने हो आहे। अंग्रेज़नि मुस्लमाननि खे कटे छॾियो। हिन मुल्क में पंहिंजे हुकूमत खे मज़बूत करण जे लाइ हिंदुनि खे अॻियां कयो। हिंदू तालीम अंग्रेज़ी में पेश हुया। तालीम जो मुक़ाबिलो हुननि तालीम सां कयो। दीनी मज़हबी तालीम खे वॾी फिटी कयो। मुस्लमान वटि दीनी तालीम मक़सद हुई पर वसीलो बि हुई। इन सां पंहिंजे दौर हुकूमत इस्लामी में मुलाज़मतूं बि कंदा हुआ, उहिदा बि हासिल कंदा हुआ, ऐं तालीम दीनी मक़सद बि हासिल थिए, उहा तालीम वसीलो बि पेट पालण कयो। अंग्रेज़नि इन पेट पालण जे वसीले खे बदिलायो। सभु मुस्लमान हिक दिन जा न हुया ऐं उहो बदिलाए ॾेखारियऊं नक्शे तौर हिंदुनि ते। हिंदुनि खे हुकूमत मुलाज़मतूं ॾिनऊं। हिकिड़ो आलम हुजे, फाज़िल हुजे, ॿी रुपए जी नौकिरी ॾियण लाइ हुनखे तयारु न हासिल थिए, 2 महीने में ॾियनि हुनखे। ऐं हिंदू थोरो पढ़ियल हुजे, 2 अखर सेखारे हुनखे वॾी वॾी नौकिरी ॾियनि। तंहिं वक़्त में पघार सुठी पघार 4 रुपया हूंदी। माण्हू जे महिनत जो क़दुरु न हो। एम्परियलिज़म जा इहे उसूल आहे। माण्हू जी जेका महिनत ऐं क़दुरु क़ीमत आहे उहा तमामु घटाए छॾी। यानी तमामु थोरी रक़म जी महिनत ते मिले। अहिड़ी तरह 4 रुपया 5 रुपया असांजे ज़माने में बि मास्तरनि जी पघार असां 7-8 रुपया ॾिठी थिए। तालीम जी साहब 7 रुपया 8 रुपया तालीम, पोइ हलंदे हलंदे 1500 रुपया थी वई। तमामु वॾी ॻाल्हि थी वई। मुंहिंजो मतिलबु हिन वजह इहा आहे त अंग्रेज़नि पंहिंजे ख़ासि सियासत सां ऐं तजुर्बनि जी बुनियाद ते हिंदुस्तान में हुकूमत कई ऐं मुस्लमाननि खे कमज़ोर बणायो, हिंदुनि खे अॻे आयो। हिंदू हुक वतनीअ ते करे कुझु मुस्लमाननि सां गॾिजी हलिया हुया, पर पेट पालण त कंहिंखे मक़सदु हो नौकिरी मुलाज़मत इज़त मिले त उन में पोइ अंग्रेज़ हिंदुनि खे परवरिश ॾेई अॻे कराया। हिंदू अंग्रेज़ में वधी विया ऐं मुस्लमान साॻो उन मुलाज़मतनि वग़ैरह में पोइ हिते रहिया। ऐं उलमा किराम जी फतवाऊं उन्हनि खे इहो त अंग्रेज़ी न पढ़ो। इहा ॻाल्हि आहे, इहा फतवा त सही थी, पर अॻिते हली हिकिड़े रिश्क जो सबबु बणियो जो पोइ ख़ुसूसी तरह सां पाकिस्तान खां बाद उमूमी तरह सां अॻ में मुस्लमान अंग्रेज़ी जी तरफ़ मुतवजो थिया। ॾिठो त माश इन तरीक़े सां असांजो थींदो। अंग्रेज़नि जो बि ख़बरात हुई त मुस्लमाननि खे तलखी ॾेई तंग करे पोइ थोरो जो इजाज़त ॾिजे सभई हेॾे खुली अचनि। मुस्लमान अंग्रेज़ी तालीम ॾे बि झुकी पिया, वरी हुनखे नौकिरियूं बि मिलियूं। माना वसीलो पेट पालण जो इहो हो, पर मक़सदु अॻे ऐं वसीलो हिकु हूंदो। दीन जी तालीम हूंदी, हुन में हुननि खे कुझु हासिल बि थींदो, दीन बि महफ़ूज़ रहंदो। हाणे हिननि खे दीन जी तालीम छॾणी पई छो त अंग्रेज़ी निसाब में कोर्स एॾो वॾो रखियो वियो जो जंहिंमें तालीम जो ज़मानो माण्हू जो तक़रीबन गुज़री वञे। कीअं थी पियो? 7 साल अॻे प्राइमरी तालीम हूंदी,
सिंधी तालीम या उर्दू तालीम जहिड़े क़िस्म जो मुल्क हुजे, उन खां पोइ वरी 6-7 साल मैट्रिक जी तालीम हूंदी। इन विच में कंहिंखे को प्रोबेशन मिली वञे त ठीक न न। ऐं 6 सालनि खां पोइ ॿार खे दाख़िला मिलंदी। 6 सालनि जे मथां 7 साल विझजनि फाइनल जा, 7 साल मैट्रिक जा, त साहिब 20 साल थी विया। ऐं पोइ मथे सां थींदी वरी आला तालीम। आला तालीम में बि 5-6 साल लॻी वञनि, 25-26 साल। पोइ जॾहिं जो माण्हू ग्रेजुएट थिए वञी फाइनल बणिजे, उहो उन वक़्त में सम्झो त उहो माण्हू अल जो मालिक हुजे, पोइ इहो हाणे शादी थी कंदो। अहिड़ो हुननि वॾो हिकिड़ो इंतज़ाम रखियो तालीम जो, जंहिंमें इस्लाम जी तालीम जेका मक़सद हुई मुस्लमान जो आहे बिल्कुलु कटिजी वञे, उनजे जाइ ते मुआशी मसइलो हुननि जो हल थी वञे। जीअं मुस्लमान मुआशियात में मुतवजो दीन खां पाज़ीरो थिए। जंहिं मुल्क में हिकिड़ो मुस्लमान बेनमाज़ी न हूंदो हुयो, उते हाणे बेनमाज़ी बि शुरू थियण लॻा। जंहिं मुल्क में हर मुस्लमान जे मुंहं ते ॾाढ़ी हूंदी, न त ताज़ीरात हूंदा हुआ। मज़दूर माण्हू दाश मजन ॿियनि बुज़ुर्ग ताज़ीरात मुक़ररु कया, जेकॾहिं ॾाढ़ी कंहिंजी नंढी हूंदी मुठ खां त जेकॾहिं अहिड़ो माण्हू लभे थो कि ताज़ीर मिलंदो, ॾाढ़ी बि नंढी थियण लॻी। अंग्रेज़ ॾाढ़ी कूड़ाए न आया पहिरीं। चार्ल्स नेपियर जेको सो ॾाढ़ीअ सां आयो। जिथे अहिड़े मुल्क में ॾाढ़ी वारे मुल्क में हुकूमत कबी, ॾाढ़ी कूड़ाए बि ज़लील थींदो। बादशाह जी ज़िलत थींदी त पोइ कीअं इज़त रहंदी, हुकूमत कीअं थींदी। उन पंहिंजो धाको ॼमायो, उन खां पिट साहब आयो, उन ॾाढ़ी कूड़ाई। माण्हू अंग्रेज़नि जे असर खां मुतासिर थी चुका हुआ, हुनजे कुवत खे महसूस करे चुका हुआ। अदलिया खे उन्हनि टाइट रखियो, मज़बूत कयो। अदालत ॼण ईअं मिले पई सुठे नमूने। ऐं वॾे आशाईअ ते हुननि कब्ज़ो करणु शुरू कयो। उनखे सर जा किताब ॾिना, तमामु ज़लील करे पोइ तरार ॿारहं हुनजे कंध ते रखी चुकाए सजदे जहिड़ो करे पोइ उन्हनि खे सर जो किताब ॾेई कुर्सी ते विहारी। ईअं कयूं। जंहिं माण्हू जी ॾाढ़ी वॾी हुजे त उनखे एतिरी इज़त न, जंहिंजी कुझु नंढी हुजे त उनखे थोरी इज़त। ईअं महसूसु कराईंदे कराईंदे वरी जंहिं ॾाढ़ी नंढड़ी सफ़ा करे छॾी, जेका मुस्लमाननि वटि वधि में वधि ऐब हो, उनखे वधीक इज़त ॾियनि। पर जेको कूड़ा आया त पोइ भाॻो पाए मिले। वरी जेकॾहिं को साहिब जे कुते खे पुठीअ ते हथु लाहे त साहिब ज़ोर ख़ुशि थिए, हुनजी इज़त घर वारी बि तमामु ख़ुशि थिए। पर जे पाण सां को ज़मीदार कुतो वठी अचे पोइ त बिल्कुलु भाॻरो पाए। अहिड़े अहिड़े क़िस्म जूं तरजीबात, नफ़्सियाती तरजीबात ॾेई माण्हू खे राम खे पंहिंजे फर्मा बरदारी में वॾेरो जॾहिं ईअं थी वियो त हुनजो हारी नारी बज़ारी सभई जारी ॿारारी इहे थी विया। ऐं सौवरे जे अंदरि थी वियो, सौवरे में काफ़ी असर थी वियो। पोइ हिन ॾिठो त हाणे असांजी औलाद हिते पैदा थी आहे रुहानी। मुस्लमान जे मुताबिक़ ॿिए पासे उलमा कराम खे बि बीठा आज़ादीअ जो हिंदू हुन में साथ हुजनि। इन तरह सां हुननि मुल्क खे आज़ादु करण जी कोशिशि कई, पर अंग्रेज़नि इतिहाद इस्लामी जो जेको मरकज़ हुयो उन ते बि कब्ज़ो करे वरितो। उहो अरब शरीफ़, अरब ममालिक, उन्हनि ते बि केतिरनि जा यमन जे मथां हुननि जो कब्ज़ो हो, अमारात मुतहदा अरब हुनजे मथां हुनजो कब्ज़ो हुयो। ऐं साहिब शरीफ़ हुसैन अंग्रेज़नि जो माण्हू हुयो। तुर्कनि ते बि हिननि जो घणो कब्ज़ो हो, पर तुर्कनि आहिस्ते आहिस्ते आज़ादी हासिल करण जी कोशिशि कई। तुर्की बादशाह पंहिंजे आख़िरी दौर में अंग्रेज़नि सां साथ ॾिनो, रूस जे ख़िलाफ़ थिया। अंग्रेज़ इन जे ज़रिए उन्हनि जेके अमारात मुतहदा हुआ या अरब जा मुल्क हुआ उन्हनि ते कब्ज़ो कयो ऐं हिंदुस्तान में बि फसाद करायूं। पोइ हली अॻिते तुर्कनि मुखालफ़त कई, पंहिंजे मुल्क खे आज़ादु करण जी कोशिशि कयूं। और हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह अफ़गानिस्तान में जंग कराए हुनखे आज़ादु करायो। अहिड़ा हिकिड़ा हालात पैदा थी पिया। मिस्र खे हुननि पंहिंजो मरकज़ बणायो अंग्रेज़नि। पोइ उहे
ऐं तुर्कनि जो हिकिड़ो इलाइक़ो हो, हुनखे हुननि ख़तर बि कयो जंग में, ऐं हिन मुल्क में हुन फतह जे करे वरी ख़ैरातूं वैरातूं कयूं। मुख़्तार कारनि खे हुननि आफ़ीसनि में बत उलमा कराम तक़रीरूं कयूं त इहो बत न खाओ, छो जो असांजे तुर्क जे इलाइक़े ते हुननि फतह कई आहे, उन जी ख़ुशी में त बत कराइण मुस्लमाननि जी इहा ख़ुशी न आहे। कुराड़ो हूंदो माण्हू हली माण्हू उहो चए पियो त साईं माण्हू जॾहिं बत खणी वञनि पिया, असां ॿाहिरि शहर ते बीही रहियासीं, खाराइनि पिया, खणनि पिया, असांजा वर्कर हुते हुनखे चवनि बाबा इहो बस हिन क़िस्म जो आहे, मुस्लमाननि खे होॾे कुटो अथनि, हिते ख़ुशी अंग्रेज़नि मलाई आहे, इहो वक़्तु न खणो। पोइ मुस्लमाननि खे गैरत अचे, वक़्तु फिटी कनि, जीअं असां ॾिठो कुराड़ो वीचारो कसम जहिड़ी ॻाल्हि कंदो, चवंदो ॾिठोसीं वक़्तु उछले कुतनि खे ॾियनि त कुता न पिया खाइनि, गोश्त ऐं गुलाब। इन गैरत जो हैवाननि ते एॾो असरु मौलाना अली कुराड़ो ख़बर कंदो हो। बत जी जोली लड़ायूं कुता हुजनि मूंसे हलिया वञनि, वरी के मुटनि खे कीअं त भत न खाइनि, कुता बि ॾिसो कुता बि बत नथा खाइनि। अलाह वारनि जो फ़ैसिलो हुयो जंहिंजो एॾो असरु। बहरहाल अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा हालात गुज़रिया, अंग्रेज़ ऐं तुर्क पाण में ख़िलाफ़ थी विया, छो त हुननि खे इतिहाद इस्लाम जो ख़ौफ़ हो। हुननि कोशिशि कई त मतिलबु अरब मुनज़म थी वञे, टी दुनिया हिकिड़ी वॾी ताक़त वठे। पोइ अंग्रेज़नि अरब खे मुनज़म करण जी कोशिशि कई। हुननि ॾिठो त अंग्रेज़ जा जानशीन अरब थी वेंदा, अरब तहज़ीब में अची वेंदा असांजी में, आहिस्ते आहिस्ते अरबनि खे हुननि पंहिंजे पासे छिकियो। जेका ताक़त हिंदुस्तान में असांजे मुक़ाबले में हुई, मुस्लमाननि जे जेका मुक़ाबले में हुई, उनखे हिननि छा कयो जो उन ताक़त खे वधाए ऐं मुस्लमाननि खे इतिहाद इस्लामी जो ॾोको ॾेई ऐं मुतवजो करण लॻा त तव्हांखे मुतहद था बणायूं। मतिलबु इहो त जे हिंदुस्तान खां ॿाहिरि हुकूमत का बि मदद न करे। इन तरह सां हुननि पंहिंजो मिस्र खे बि मर्कज़ बणायो ऐं हिंदुस्तान में हिकिड़ो तबिको हिन मुल्क जे अंदरि उहो अंग्रेज़नि जो ख़ातिम रहियो, जंहिंजो मर्कज़ अलीगढ़ थी। ऐं पोइ हुननि मुस्लिम लीग जो बुनियादु विधो। इन विच में गुलाम कादियानी खे बि नबूवत जी दावा करायूं ऐं कागज़ात जे पहुचण खां बाद इहा ॻाल्हि मालूम थी पई जेका अॻे 52 साल 50 साल खां पोइ कारोबार ज़ाहिर कबा, हाणे 3-3 ॿ-3 साल कारोबार ज़ाहिर त 2-3 साल कारोबार त असांखे मालूम थिया। मावेस 50 उते अरबाब सिकंदर उन कारोबार जे मुताबिक़ असां ॻाल्हि कई, जेको वीचारो को शहीद थी वियो। मुफ्ती साहिब जो उहो वज़ीर बि थी रहियो। उन कारोबार में इहा ॻाल्हि हुई त हिते हिन हिंदुस्तान जे अंदरि मुस्लमाननि जी आज़ादी खे एॾो खलजाम ॾेई छॾिजे जो मुल्क आज़ाद त थींदो पर अहिड़ी कुवत पास करे छॾिजे जेका हिंदुस्तान में ॿी ताक़त हो ॿाहिरि जे मुस्लमाननि जे मुक़ाबले में हिंदुनि जी ताक़त हुई, जंहिंमें मुस्लमान हमेशह जे लाइ कुझिलजी वञनि, मज़हब जो ख़तमु थी वञे। मज़हब जे ख़तमु थियण जा तरीक़ा 2-3 इख़्तियार कयूं। हिकिड़ो त ज़ाहिर में ॼणो आहे हुनजी एडिशन सुहिणी हुई त मुल्क जुदा करे ॾिजे हिननि खे, जंहिंजो नालो पाकिस्तान हुजे, इस्लामी हुकूमत जो निज़ाम ते क़ाइमु कजे। ॿिए पासे अंग्रेज़ हिंदू हुजनि बसि, ऐं मुस्लमाननि खे जेके टुकड़ा ॾिजनि से 2 टुकड़ा करे छॾिजनि। हिते महाराष्ट्र जो फ़ासिलो हुजे त जीअं कंहिं बि वक़्त में इहे वसाइल में मुआसिलात में मिली न सघनि, मदद ऐं ताईद न कनि, विच में हिंदुस्तान आयल करे पई टिके। 1000 मील जो फ़ासिलो मशरक़ी पाकिस्तान ऐं मग़रिबी पाकिस्तान, उन ते बि इहे ख़ुशि थिया। इहा ॻाल्हि मुआहिद जहिड़ी न हुई, पर पोइ हिंदू मुल्क जे आज़ादीअ जे घुमंड में
इन ॻाल्हि खे क़बूल करे विया, उनखे लाचाए नफ़सानी ग़ज़नि में, ज़रूर जे नफ़सानी ग़ज़नि जो नतीजो इहो। मौलाना अबुल कलाम आज़ाद इन खे लिखियो पंहिंजे हिकिड़ी किताब। नहरूद इहा ॻाल्हि ज़रूर मंझबी जेका शिकायत मौलाना अबुल कलाम आज़ाद की आहे सियासी ग़लती में बद अख़लाक़ी हुनजी, उहा पंहिंजे दौरे मां तारीख़ खे नथो लिकाए सघां। मौलाना अबुल कलाम या हुनजी वुसअत पर हिकिड़ो बराबरि आहे। कीअं मामिलो थियो ऐं हिते हिन मुल्क में जेका अंग्रेज़नि जी फ़ौज हुई उन में कादियाननि खे मथे कयो वियो। ॾिसो फौजी कुवत में जेकॾहिं कादियानी अची वेंदो त पोइ वॾी ताक़त थी वेंदी। तंहिं करे पोइ कादियाननि जूं औरतूं फौजी त घणा कोन हा, ऑफिसर फौजी वॾा हा, जेको बि ऑफिसर फौजी कादियानी औरत खे शादी करे हुनखे दर्जो वॾो ॾिनो। मेजर खां कर्नल ते वञी न पियो सघे, कर्नल खां जनरल ते माण्हू वञी न पियो सघे उते में जेसिताईं कादियानी औरत सां शादी करे। इन तरह कादियान खे चांस ॾिनी वई ऐं माण्हुनि जा उहिदा वधाया विया। जेकर जंग थी इन जंग में ख़ासि इहो ख़्यालु रखियो वियो त गुरदासपुर जे साम्हूं कादियान जे साम्हूं जेका सरहद आहे पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जी हिते जंग न थिए। कॾहिं उत्तर कॾहिं ॾखिण ईअं जंगियूं करायूं त जीअं कादियान जंग जे दर्द खां महफ़ूज़ रहे। हालांकि कादियान तॾहिं हिंदुस्तान में हुयो, हिंदुस्तान सां लड़ाई ऐं आहिस्ते आहिस्ते कादियान खे वधाईंदा विया। हे मुल्क आज़ाद करे छॾियो। तक़सीम जे वक़्त में कादियान खे ज़फ़रुल्लाह कादियानी वोट ॾेई दिल्ली गुरदासपुर खे वॾे करे छॾियो जितां असांजो दरिया अचे थो। महाशी मसइलो आहे, फाशी जो मामिलो, कश्मीर जो मसइलो, इहे सभु अहिड़ियूं ॻाल्हियूं जिन खे तक़सीम पाकिस्तान जे वक़्तु ज़फ़रुल्लाह वोट ॾेई घुटे फिटी कयो। 51 ऐं हुयो 49 जो मसइलो, ईअं खणी सम्झो होॾे जो वोट ॾिनी त 51 थी पिया। वोट में हीअं वधीक कोन। बहरहाल अंग्रेज़नि जी साज़िश थी। इन तरह इहो मामिलो करे पोइ हिते हिन मुल्क खे कादियान जे हथ करे ॾेई विया। मुस्लिम लीग कादियान जी जमात थी ऐं हुन में शहर ठाहे वियो हिकिड़ो। असां जेको ॿुधंदा हुआसीं पंहिंजे हिन ज़माने में 32 में 33 में मुस्लिम आहे त मुस्लिम लीग में न त काफ़िर। मुस्लिम लीग इन क़िस्म जी जमात ऐं इहो नज़रियो त जेको कादियानी थींदो सो मोमिन आहे, जेकर न त काफ़िर आहे। हितां सम्झ में अचे थो त इहो कंहिं कादियानी जो ठहियल शइ हो। मुस्लिम लीग आहे, मुस्लिम आहे त मुस्लिम लीग में इहो मोट जो शइ हो। ॾिसो पाण ॿुधोसीं झंडड़ा खणी सावा हुई पटाबती शेर चवंदा ऐं मुस्लिम लीग जमात जे कादियानी अक्सर भर्ती थिया। ज़फ़रुल्लाह इहा ॻाल्हि अंग्रेज़नि खे चई त मुंहिंजे नाले न कयो। अहिड़ो अॻवान कढो जेको अहिड़े क़िस्म जो हुजे जो हुजे बि ग़ैर मज़हब हुजे बि मुस्लमान जे नाले में, बदनामी न थींदी, कमु थी वेंदो। पोइ जाते जाते जनाह खे ॾिठो, ॿाहिरि इतलाह जो हुते इम्तिहान पास करे वकालत कंदो हुयो इंग्लैंड में। उनखे घुराए अंग्रेज़नि चयो त असांखे मुल्क आज़ाद करणो आहे पर मुस्लमाननि जो नालो दुनिया में आहे ई कोन को। तंहिं करे हाणे तव्हां मुस्लमाननि जो नालो वठो, तव्हांखे जुदा करे टुकड़ो ॾियूं। आख़िर हिंदुनि सां गॾिजी छो था रहो? जनाह खे ॻाल्हियूं करे करे हुनजे दिमाग़ में शइ महसूस त थी अथव भई चङी ॻाल्हि। जनाह अहिड़ो मुस्लमान हो जंहिंजो को इस्लाम वारो कोन हो। खोजो खोजा बोरी इहे ग़ैर मुस्लिम आहिनि, हक़ीक़त में इहे बुत परस्त आहिनि, पुजारी आहिनि बुतनि जा। अवाकानी इहे सभु ईअं आहिनि, पंहिंजे उन इमाम खे पूजींदा आहिनि, हुनखे बुत ठाहे रखंदा आहिनि जेको मर्द अथनि। हिननि जे उन्हनि बुत खाननि में बुत रखंदा आहिनि जिन ते सजदो कंदा आहिनि। इहे अहिड़े क़िस्म जा माण्हू आहे। बहरहाल माण्हू अहिड़ो चूंडियो त जीअं इस्लाम सां जुदा थियो आहे त कुझु बि न हुजे। इन जनाह खे खणी अॻे कयूं। जनाह मुबहम शख़्सियत हुई, मुस्लमाननि जे नाले में हुई। ज़फ़रुल्लाह थिए थो कादियानी, ज़फ़रुल्लाह लिकी वियो। कमु उहो कानूनी तरह सां अंग्रेज़नि जे ज़रिए ऐं अंग्रेज़ जनाह खे हलाईंदा रहिया या मुस्लिम लीग जमियत उलमा हिंद जे मुक़ाबले में हली। मुस्लिम लीग जो मुतालबो थी वियो, मुस्लमान घणे क़दुरु उॾाए थी विया, के हेॾे के होॾे।
हिंदुस्तान में या ॿी जमात तयारु करे इतिहाद इस्लामी जेको थियणु घुरिजे हा थोरो बि कयूं ऐं होॾे अरबनि खे इतिहाद इस्लामी जी दावत ॾेई हिंदुस्तान खां गैर मुतवजो करे ॿिए पासे करे छॾियो त पाण में तव्हां मुतहद थियो अंग्रेज़नि होॾे यादि कई अहिड़े क़िस्म जी वॾी हिकिड़ी सियासत हिन मुल्क जे अंदरि हलाई वई नतीजो ई निकितो त मुल्क बि आज़ादु थियो ॿ टुकड़ा थी पियो क़तल गारत ॿियो सॼो मामिलो ऐं जनाज़ जंहिं वक़्त में इहा हालत ॾिठी त हाणे क़तल गारत थिए थी मौला अबुल कलाम आज़ादु रहियो चईंसि हाणे त ॾाढी मुसीबत थी छा कजे बसि असां तव्हांखे चयो त इहो कमु न करियो आज़ादी जो हूअं कीअं थिए हा त जीअं अॻे हिंदुस्तान में काज़ियुनि जे ज़रिए कमु हलंदो हो इस्लाम जो ऐं साॻियो हिंदू बि हूंदा हुआ अदली खे मिलंदी हींअर बि ईअं ई थिए हा जेके जेके टुकड़ा अक्सरियत जा हुया उन्हनि अक्सरियत जे टुकड़नि खे मुस्लमाननि जे हवाले कजे हा ऐं उते मुस्लमाननि जो इस्लामी कानून हलाए कि हिंदू हुजनि हा उते हुकूमत जेका हुजे हा सा हुकूमत हुजे हा न्यूट्रल क़िस्म जी खाली विचतरी सेक्युलर हुकूमत जेके मुस्लमान जा इलाइक़ा हुया उन मुस्लमाननि जे इलाइक़नि में इस्लाम जारी हुजे हा ईअं थी पवे हा आज़ादी हिंद में सेक्युलर जो मतिलबु इहो न हूंदो आहे त कला दीनी हुकूमत कजे या दीनी हुकूमत कजे माना जहिड़ो पंहिंजे दीन ऐं मज़हब ते हले हले इनखे चइबो आहे कैबिनेटिज़म चइबो आहे दीनी हुकूमत क़ाइमु करणु सेक्युलर चइबो आहे हुकूमत क़ाइमु करणु पोइ जहिड़े ख़्याल जा माण्हू हुजनि उहे पंहिंजो कानून हलाइनि इहो फ़र्क़ु आहे कैबिनेटिज़म में सेक्युलर में सेक्युलर माना ख़ाली खां कैबिनेटिज़म माना दीनीअ जो बैरट खां इस्लाम माना दीन जो बैरट खां हाणे ईअं थी सघे उनमें जेकर केतिरे क़दुरु मुस्लमान जो घणो मफ़ाद हुयो मौलाना उबैदुल्लाह हिकिड़ो नक्शो ठाहियो त हिन तरह मुल्क खे आज़ादु कजे उहो माक़ूल नक्शो हुयो ऐं उहो खाका टुकड़ा पिया बीहनि ऐं तक़रीबन हिकु जहिड़ा क़रीब क़रीब पाण में थी पिया वञनि जमुना नर्मदा ऐं सिंधु दरिया इन्हनि दरियाहनि ते जेके मुल्क हुया मौलाना अबुल कलाम मौलाना सिंधी जो ख़्याल हो त इहे मुल्क मुस्लमाननि खे ॾिजनि मुस्लमाननि जे फुतुहात ते अक्सरियत जा मुल्क बि हुया ऐं सारो मुल्क विच में थी पवे हा हिकिड़ो थी पवे हा ऐं हिंदुस्तान ॿ टुकड़ा थी पवे हा तक़रीबन हिंदुस्तान ओभर पासे वञी गॾिजे हा चीन जे सरहदुनि ते बाक़ी विच में इहो मुस्लमाननि जा इलाइक़ा थी पवंदा बहरहाल मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो इहो ख़्याल हुयो उन थियो जेके चवणो थो थियो जंहिंमें अंग्रेज़नि फ़ाइदो पंहिंजो सम्झो मुस्लमाननि खे नुक़सान उहो करे विया कीअं थी पियो मामिलो पोइ हलंदे हलंदे आख़िर ढाका जो सुकूत थियो ऐं ढाका जे किरण जो सबबु सिर्फ़ु कादियानियत जे ख़िलाफ़ हो ज़ाहिर निकासी प्रोग्राम में कादियानी जो ख़ात्मो हो जेको हुनजो थियो अंग्रेज़ ॾिठो त कादियान जी तिबाही थी ऐं कादियान खे मशरक़ी पाकिस्तान क़बूल न कयो जमात इस्लामी हिन में उनखे बि क़बूल न कयो जमात इस्लामी में तमामु परे हदनि हुते हुई हू सख़्तु कटर क़िस्म जा माण्हू हुआ असां उतां जे माण्हुनि खे ॾिठोसीं त पुलिस वारनि खे बि ॾाढी गुजरी ॾाढी जा ॿ टे वार पिया लड़कनि मगर पुलिस वारे खे बि ॾाढी इहो सफ़ार थियो उन मुल्क जे अंदरि तालीम तमामु घणी हिकिड़े जलसे में 400 उलमा आया जिते मूंखे बि तक़ीर जो मौक़ो मिलियो अधु कलाक जे बजाए उन्हनि मूंखे 1.5 कलाक ॾिनो अधु कलाक वधाए आया ढाका जे अंदरि वेठल हुया बहरहाल इहो हिकिड़ो एॾो मुल्क हो इन क़िस्म जो उन मुल्क जे मथां ज़ुल्म कया विया इंतिहा दर्जे जा अब्दुल्ला हिंदाज़ी फौज जो सरबराह करे रखियो वियो 92,000 फौज जा हथियार हुन वटि लॻाया छो त फौज खे कमु करणो हूंदो आहे जहिड़ो हुकूमत जी फौज में पहिरीं तरबियत इहा हूंदी आहे अब्दुल्ला हिंदाज़ी कादियानी हो जंहिं अंग्रेज़नि जे चवण ते ऐं पंहिंजे वॾनि जे चवण ते हथियार वठी लड़ाया मक़सदु हो पाकिस्तान खे कमज़ोर कनि ऐं मुल्क जो टुकड़ो ज़ायो कनि ईअं ज़ायो कयूं कि क़तल गारत घणी मुसीबतूं फौजियुनि जा ज़ुल्म इंतिहा दर्जे जा ज़ुल्म थिया मुजीब हिकिड़े पासे ॾिठो न त हूअं अक्सरियत में मुजीब सारे मुल्क जा हाकिम हुया घोट खे हुकूमत कान मिलिया
हेॾे बुटे खे रखियऊं, होॾे मुंहिंजी खे रखियऊं। बुटे में जेतिरो वक़्तु हुननि खे कमु निकितो ओतिरो वक़्तु कमु कढियऊं न मञूं। पोइ ॾिठो त हाणे वरी हे कादियानी जे ख़िलाफ़ थी वेंदो, इक़्तिदार जो पुॼारी आहे, तंहिं करे बुटे खे लाहे वरी हिनखे आंदऊं जेको हे सचो पचो कादियानी हो। ऐं हिन जे लाइ तारीख़ में ख़ुदि लिखियलु आहे, अमेरिका जी तारीख़ में त हे कादियानी आहे सिवाल मुस्लिम कास्ट, माना मुस्लमाननि में हिकिड़ी नंढड़ी जमात आहे जुदा, उनजो हे मेंबर आहे। इहो 77 में जॾहिं चढ़ियो हो तॾहिं इहो रिसाले में आयो। न्यूज़ जी जेको रिसालो आहे असां उन रिसाले जा कारोबार कयूं उन ॾींहं खां वठी कादियानी, पर इहो रिसालो हुनखे थोरो पोइ थियायो, पर न आयो। महाराज हिन वॾो धोखो ॾिनो, उलमा कराम खे सभिनी खे धोखो ॾिनो। तहरीक जेका हेॾी सारी न मुल्क में हली रही, उन तहरीक खे मांद विझण जी न वॾी ॻाल्हि हिकिड़ी चालाकी कई। इस्लाम 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 घणो पुकारी, मुस्लमान चाहिनि पिया त इस्लाम कंहिंखे जो पंहिंजे महबूब शइ जो दिला सुञिजे थो बंदि थी वेंदो आहे। बहरहाल इहो कीअं जेको ज़वाल थियो, अलाह ताला तो ॼाणे त अलाए छा हाल थिए अॻिते। हिन वक़्तु मुकालियनि जी मुकमल तरह पर बादशाही अलाह जी आहे। अलम तालम अल्लाह आसमान दुनिया में इहा आहे। हे बि हिकिड़ो नसख मौत आहे, इहो नसख माना सभ में आहे त वॾो शामिल हे थियो साईं हुकूमत जो नसख, क़ौम जो नसख। हा, जॾहिं क़ौम में अहलियत हली वेंदी आहे त पोइ ना क़ौम ते हुकूमत कंदी आहे। अहलियत जो हली वई मुस्लमाननि मां, अंग्रेज़नि हुकूमत कसी। पोइ जॾहिं अंग्रेज़ वञण वारा थिया त पंहिंजी औलाद रूहानीअ खे फिटी करे विया, उहे कादियानी आहे या ॿिया अंग्रेज़ी न आहिनि जेके हुननि सां मुतफ़िक़ आहिनि। मसइलो जेको मक़सदु जो उहो बदिलाए, मक़सदु जंहिं में वसाइल खां मक़सदु मिलंदो हो, वसाइल बदिलबा आहिनि, मक़सदु न बदिलबो आहे। उहो वसाइल उहे बदिलायूं जेके असांजे मक़सद सां मुतज़ाद हुया। असांजो मक़सदु क़ुर करीम जी तालीम हुई। पोइ हिननि पेट जे ज़रिए माण्हुनि खे बुख ॾेखारे, जॾहिं त बुख जो तसवर मुस्लमाननि में हुयो बि कोन, इहा हरकत कई। नौकरियूं वोकरियूं तालीमूं अंग्रेज़ी ॾेई मुस्लमाननि खे तबाह करे छॾियो। हाणे तव्हां वञी कंहिं कॉलेजनि जे ॿाहिरां दर ते बीहंदव, 1200, 1400, 1500, 1500, 2500 छोकिरा मंझंदि जे वक़्त में निकिरंदे नज़र ईंदा, जेके अॻे तालीम क़ुर जी ऐं तालीम इस्लाम जी में मदरसनि में रहंदा। हाणे उहे ॾिसंदव त अंग्रेज़ आहिनि, अंग्रेज़नि जी तालीम कीअं दीन जी तालीम खे कोई हिते हटायो। इन तरह सां मुस्लमाननि जो ज़वाल हिते हिंदुस्तान में वरी इन ज़वाल खे ख़तमु करण जे लाइ साॻियो तरीक़ो इहो आहे त तालीम दीन जी हुजे, माण्हुनि खे विखारजे, मज़बूत करे, अलाह तबारक व तआला खे इंतज़ाम करे। असुल त ताक़त उन जी आहे, ॿिए कंहिंजी ताक़त कान्हे। असुल ॻाल्हि इहा आहे। वध कसीर में अहल किताब ला यरुद्दूनकुम मिन बाद ईमानिकुम कुफ़ार अक़सन मिन इंद अनफुसिकुम। अल्लाह ताला तो फरमाए त अहल किताब चाहिनि था त तव्हांखे मोमिन हुजण खां पोइ वरी काफ़िर कनि, उन्हनि खे हसद आहे। अको उन्हनि जा ज़ाहिर थी पिया, तंहिंखां बाद उन्हनि जी नियत ई आहे। हे हुयो हिकिड़ो नसब। ॿियो नसब जेको काफ़िरनि वटि एतिराज़ जेको हुयो, जंहिंजो अलाह तबारक तआला हिते जवाब छॾियो, माननि सफ़ में इहो जेको अलाह तबारक तआला जवाब ॾिनो आहे, हिकिड़ा मज़मूमात आहे काफ़िरनि जा, उन काफ़िरनि जे मज़मूमात खे जवाब आहे। हिकिड़ो सुवाल कंदा त नबी मोहम्मद अहिड़ो आहे जो पंहिंजे संगत खे कॾहिं हिकिड़ो हुकुम थो करे, ॿियो हुकुम थो करे, अॼु हिकिड़ी ॻाल्हि थो करे, सुभाणे ॿी ॻाल्हि थो करे। पोइ चइबो त क़ुर इहो संदसि कलाम आहे, अलाह जो कलाम हुजे त एॾी बेरवेर किथे आहे। ऐं नसब जेको हूंदो आहे तो ॿ क़िस्म थींदो आहे। हिकिड़ो नसब थींदो आहे तिलावत में, ॿियो नसब थींदो आहे हुकुम में। सो तिलावत जे नसब जो मतिलबु इहा त उहो पढ़बो कोन, बसि हुकुम बाक़ी हुजे। जीअं अशे इहा आयत क़ुर शरीफ़ जी जेका कंहिं वक़्तु तालीम तिलावत में हूंदी हुई, हाणे उहा हुकुम में मौजूदु आहे, तिलावत में कान्हे। माना वॾी उमिरि वारो माण्हू, शादीशुदा माण्हू
ॿियो आहे ना शादीशुदा माण्हू जेकॾहिं बिना शादी न शुदा माण्हू कुंवारे माण्हू खां थी पए त हुनजे लाइ सहूलियत आहे मर्द हुजे औरत अणबो उन खे ऐं जेकॾहिं शादीशुदा माण्हू हुनखे को शेर थो थिए उन खां जेकॾहिं बिना साथ रखे त हुनखे मौत जी सज़ा आहे छो त हुन फितरी हुकूक जे अंदरि यादि थी कई आहे जेके हक़ हिनखे उसूल करे चुको इस्लामी मुआशरे जो इहो वधा जज़ा में मां करतो आहे नकारा में न लाइ वल्लाह अज़ीज़ न की इहा ई आयत आहे शेख शेख इज़ा दनाया फर्ज मुंहुं मां अलबत जज़ा में मां करतो आहे नकारा में न लाइ वल्लाह अज़ीज़ न की इहा आयत हाणे इहा मनसूख तिलावत आहे बाक़ी हुकुम बाक़ी आहे फ़ैसिलो इन ते हुकुम इहो थियो तिलावत न आहे ऐं ॿियो बि अचे थो वसीयत गैर इक़रार जंहिंजो मुड़ुसु मरी वञे ऐं ज़ाल छॾे उन्हनि खे ज़ालनि जे लाइ वसीयत करणी आहे त घर में सॼो साल रहनि माइट हुनखे न कढंदा इज़त आहे हाणे इहा मनसूख हुकुम आहे तिलावत आहे हिन में क़ुर मजीद में आयत बीठी आहे ऐं इन खे ॿी आयत अचे थी नसब करे चार महीना 10 ॾींहं इज़त थी पई हू इज़त साल वारी जेका वसीयत जे तौर ते रखियल हुई उहा हुकुम में मनसूख थी वई तिलावत में मौजूदु आहे ॿ आयतूं ॿुधाइनि हुकुम मनसूख तिलावत मौजूदु हुकुम मौजूदु तिलावत मनसूख काफ़िरनि इन क़िस्मत ते एतिराज़ कया अहिड़ी तरह सां सदके जो मसइलो आहे अलाह ताला त फरमाए जेकर असां रसूल जे आॾो अचो अॻ में पोइ वरी ॿियो आहे असांखे मुजाहिद सूरत में अचनि थियूं त जेकॾहिं तव्हांखे सदको नथो पुॼे त पोइ इस्तफ़ार पढ़ो या के ॿिया अहिड़ा अखर सुठा ॻाल्हाए कॾहिं कॾहिं माण्हू खे न बि हूंदो आहे न बि सां अची ॻाल्हाईंदो आहे उते हुनखे कुझु पेश करे पोइ करो मतिलबु हिन जो इहो त मुनाफ़िक़ अचे न बि शइ जो वक़्तु ख़राबु कंदा तंहिं करे उन्हनि ते बंदिश पई पर बंदिश विझण जो इहो हिकिड़ो नफ़ीस तरीक़ो त ख़ैरात ॾेई ख़ुदा वास्ते नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आॾो पोइ 4 ॻाल्हियूं वेही करियूं मुनाफ़िक़नि खे पैसो पसंदि हूंदो तंहिं करे उन्हनि पोइ मशवरो करणु छॾे ॾिनो असुल उन्हनि जो दरवाज़ो बंदि करिणो हो पर पोइ इहा बि मनसूख थी हाणे तिलावत में मौजूदु आहे हुकुम हुनजो मनसूख रहियो नबी अकरम सल्लल्लाहु जे ज़माने में अहिड़ी तरह सां खीर रिज़ा जे मामले में क़ुर पाक जे अंदरि आयत हिकिड़ी नाज़िल थी अशर हुयो त क़ुर शरीफ़ जे अंदरि अशर रज़आतिन मालूमातिन 10 चकड़ूं मालूम थियनि तव्हांखे पोइ उहे ॿार जे खीर जो सबबु बणंदियूं ऐं पोइ रिज़ाई ॿार थींदो हुरमत ईंदी रज़ाई पोइ हिनखे मनसूख कयो ख़म्स रज़आतिन मालूमातिन आशा सिद्धी करे पर मतिलबु इहा आहे त उन में ॿार जे वात में खीर पहुची वेंदो तंहिं करे इहो हुकुम आयो नसख जो मसइलो फी नफ़्सी ॾिसिजे थो जाइज़ आहे हकीम जो हुकुम आहे हालात जे लिहाज़ ते वक़्तु आहे उहो हुकुम अचे थो वक़्तु गुज़री वियो हुकुम गुज़री वियो अवामिर नवाही हलाल हराम मुबाह मज़ूर क़ुर पाक में सभु शयूं अचनि थियूं आयत जे बजाए आयत हुकुम जे बजाए हुकुम इहो अचे पर काफ़िर थियो इन मां त मुफ़्त आहे तूं भई इस्तराफ़ करे अलाह ताला जवाब में फरमायो ईअं कोन्हे मां नसब में आयत जेको बि असां नसब था करियूं ऐं नुन ते हा या तरफ़ था करियूं माना हुकुम खे छॾे छॾियूं उहो सभु अलाह ताला जे तरफ़ां आहे ईअं कोन्हे को वक़्त सां तब्दील तग़यीर वग़ैरह कोन्हे को जेको अलाह ताला ॿिया बि केतिरा अहिड़ा नसब कया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम हुयो राति जो उथी आहे नबी ज़मीन सही राति भर उथी वरी अलाह ताला इलाह कलीला थोरो निंड कर पोइ तो अचे नसो ऐं इन कुस्म कलीला ज़िद अलाए वरतिल क़ुर सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इहे नसब मामला पोइ वरी अलाह ताला थो फरमाए अलमान सही कुल को मरदा तव्हां के बीमार थी पहुता पोइ जेकॾहिं न उथनि त इहे सभु नसब आहिनि इहे नसब क़ुर में आहिनि ॿिया बि केतिरा
वञी फिदियो कजो ॾे ऐं माण्हू खे रोज़ो खाराए छॾे। अॻिते हली हुकुम नसब थी वियो त पुराणो माण्हू हुजे तमामु मजबूर शेख हुजे त पोइ हुनजे लाइ हुकुम थी सघे थो। बाक़ी गर्मी सर्दीअ में को अमीर माण्हू या कीअं रोज़ो नथो रखी सघे उन्हनि खे इहो हुकुम कोन्हे। ईअं न आहे त कोई कंहिं बि लसी ढीले सां पंहिंजो आराम हासिल करे। मरीज़ जी हैसियत में आहे त फ़ाइदत में न आया, सफ़र जे हालत में आहे त हुन में बि फ़ाइदत में न आया मिलो कर अहिड़े तरह मसइला आहिनि। बाक़ी कुझु उहो मनसूख थियो, कुझु मनसूख न थियो। इहे ॻाल्हियूं क़ुर पाक में तमामु घणी थियूं अचनि पियूं। काफ़िरनि जे शुबे एतिराज़ जो सबबु बणियो हो, तंहिं करे रब तबारक व तआला फरमायो त इहे शुबहा जेके तव्हां करियो था इहे न आहिनि। अलाह ताला जी मर्ज़ी आहे, बादशाही हुकूमत हुनजी आहे आसमान ज़मीननि में। केसीं ताईं जेतिरे वक़्त ताईं जहिड़ा हुकुम मुल्करानीअ जा हुकुम, कानून जा हुकुम, तब्दील तग़य्युर जा हकाम ताईं कंदो रहे हुनजी मर्ज़ी आहे। बसि उहो त थी वियो पूरो मामिलो। सिंधी जन फरमायो आहे त नसब जे मामले में असां गौर कयो, मालूम थियो त एतिरो नसब क़ुर शरीफ़ में कोन्हे। वसियत जो जेको मामिलो हो अलाह ताला फरमायो त वसियत कजे। जॾहिं माण्हू वफ़ात थो करे तंहिं खाते में वसियत करे, पोइ वरसे जे आहे त उनखे नसब करे छॾियो आहे। रब ताला क़ुर पाक में फरमायो यूसिकुम अल्लाह फी औलादिकुम लिज़कर मसलह वरसो विरासत थी वई। न त अॻे इहो हूंदो त वसियत कजे। मौलाना सिंधी फरमायो इन आयत में मां फिक्र में हूंदो हुउसि कीअं मनसूख पई थी नज़र अचे। तिलावत में मौजूदा हुकुम में मनसूख आहे। पोइ फरमायो मां बीमार कयो पीर झंडे में, मुंहिंजी बीमारी जी हालत शदीद थी वई, पोइ बि मां मुंहिंजी सिरांदी कोई वेठी वई, उहा सिखिया ई माई मुस्लमान न थी। मौलाना जन फरमायो त मां उन फिक्र में इन आयत जंहिंमें हूंदो हुउसि क़ुर पाक जे तवजो में, उते इहो मसइलो मुंहिंजो हल थी पियो त हीअ मां इख़्तिलाफ़ दीन जे करे मुंहिंजी वात थियणी न आहे। मां जे मरी पवां त कुझु न मिलंदो। पोइ हिन जे लाइ जेकर मां वसियत ख़्यालु करे सघां थो तंहिं करे वसियत जो मसइलो अञा आहे, मनसूख न आहे। मनसूख केतिरो बि माण्हू पंहिंजे भाउ ॾेई सघे थो, जॾहिं इख़्तिलाफ़ में हुजे, दीन जे इख़्तिलाफ़ में हुजे पंहिंजे भाउ ॾेई सघे थो। वसियत काफ़िर जे लाइ मना त कान्हे। तंहिं करे मालूम थियो त इहा आयत मनसूख न आहे। मौलाना जन फरमायो इहा आयत मूंखे हमेशह कट कंदी, पर अलाह ताला मूंखे बीमारी ॾिनी, मां मुंहिंजे सिरादी खां विहारे मूंखे मसइलो हल करे निकिरो सभु कोन्हे। अहिड़ी तरह हुकुम आहिनि कुदरती जेके मां हिते इन मुनासिबत ते चई थो छॾियां त नसब पंहिंजो तालुक आहे। तंहिं करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद इस्माइल अलैहिस्सलाम जे जहिड़ो ख़ानदान वञा जेको ॿियो पुटु हो, पहिरियों पुटु हो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो, हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम, उहे बैतुल मुक़द्दस ॾे थिया। जेतोणीक उते बि मुस्लमाननि जूं मस्जिदूं वग़ैरह सभु कुझु आहे ऐं मुस्लमाननि जो इलाइक़ो हुयो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी बि उते मस्जिद ठहियल आहे। बैतुल मुक़द्दस में हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी मस्जिद ठहियल आहे। जुदा शइ कान हुई, पर हे काबो शरीफ़ असली पुरानी शइ हुई। इनावर बैतुल वुज़िअ लल्लज़ी बिबरकत मुबारक, पहिरियों खां दुनिया जे अंदरि काबतुल्लाह ठहियो आहे। अलाह ताला जेके इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़रिए आबाद कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं मज़हब खे तरक़ी ॾिनी, पहिरीं साबियत हुई, सितारनि जी पूॼा हुई। अलाह ताला जे इबादत में ज़रियो हुयो सितारनि जी पूॼा। इब्राहिम अलैहिस्सलाम सिर्फ़ु सितारनि जी पूॼा खे हटायो। माना साबियत जे मज़हब जो उरूज हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो वजूद आहे। साबी मज़हब जो इहो उरूज हो। उन साबी मज़हब में ख़ुदा जी इबादत करो, पर वसाइल ज़राया खे ॾिसी इब्राहिम अलैहिस्सलाम सिर्फ़ु उन्हनि खे कटे कढियो। इबादत ख़ुदा जी त साॻी रही, तंहिंजे माण्हू साबी मज़हब जो उरूज ऐं तरक़ी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो। मगर सितारनि खे कटे कढण जो न सघो, इहो माना सभु हिन आयत में दाख़िल थी पियो बि। और मुनशा नात ख़ैर मिन इस्लाम नुनस जी मतिलबु आहे तरक़ कर। अलाह तबारक व तआला नसब कयो साबी मज़हब जे हिकिड़े जुज़े खे, कहिड़ो जुज़ो त सितारनि जी पूॼा न करियो। ऐं मुनशा माना तरक़ कयोसीं ताकी कीअं त अलाह जी इबादत करियो। ईअं थी पियो। अलाह ताला ख़ैरियत आंदी हुन में।
शिरक निकिरी वियो। जेको शिरक अॻिते वञा वञा हली माण्हुनि कयो शिरक मज़हब में कोन हो, साॻी मज़हब में पोइ ग़लती हुननि कई। मज़ाहिब परस्ती जो वजूद हिसाब कयो, उन खे अलाह ताला ख़तमु करे छॾियो। इहे हिकिड़ा वॾा वाक़ियात आहिनि पुराणा इब्राहिम अलैहिस्सलाम जी हनीफ़ी दीन जा। त हनीफ़ियत साबियत खे उरूज जी शकिल में आंदो आहे। मतिलबु इहो आहे जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको मज़हब हो सो ॿिनि जमातुनि में तक़सीम थी वियो, याकूब अलैहिस्सलाम जे पासो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे तरफ़ ऐं इहो मामिलो, ऐं ॿियो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो। त पोइ इन मज़हब खे यहूदियत खे नसरानियत खे इस्लाम खे ख़तमु कयो आहे। पर ख़तमु करण जी माना कान्हे